हैदराबाद गिद्दू अस्पताल के प्राइवेट करण के खिलाफ पाकिस्तान प्रा मेडिकल एसोसिएशन के अगवाणन मोहम्मद अली चांडियो और अली शेर दस्ती जो असांजे नुमाइंदे दिलदार अली बलाल से खुसूसी गाल बोल कई है। अचो तव्हां के ॾेखारियूं। मोहम्मद अली चांडियो, सर ख्वाजी जहांगीर इंस्टीट्यूट ऑफ सेक्रेटरी हैदराबाद, पाकिस्तान पैरा मेडिकल एसोसिएशन KR 041 जो यूनिट जो सदर। गुजारिश ये है कि 2019 खां वठी हिन अस्पताल ते ऑटोनॉमस नाले सां हिकिड़ो जेको ग़रीब मरीज़नि ऐं मुलाज़िमनि ते जेको बम किरायो वियो आहे, जंहिंजी दां असां मुसलसिल पंहिंजे ऑफिसरनि खे ऐं मीडिया में ऐं एहतजाज जे ज़रिए ॿुधाईंदा रहिया आहियूं। गुज़ारिश इहा ई आहे असांजी कि ऑटोनॉमस इहो मेंटल हॉस्पिटल जेका 150 साल पुरानी तारीख़ी हॉस्पिटल है, जेके गिद्दूमल पंहिंजी ज़मीन सर ख्वाजी जहांगीर के ट्रस्ट में ॾिनी। ट्रस्ट में उन ज़मीन ते गवर्नमेंट ऑफ सिंध मां हिकिड़ो बिल पास तो थे जेको 2019 में, जेको हिन ज़मीन ते ट्रस्ट जी ज़मीन ते हू प्राइवेट पार्टनरशिप जे नाले सां ऑटोनॉमस नालो ॾेई हिन ज़मीन खे हिन लाचार ऐं ग़रीब मरीज़नि ऐं जेके सिंध गवर्नमेंट जा मुलाज़िम आहिनि उन्हनि लाइ जेको आहे हिकिड़ो वबाल ठाहे वियो आहे। ऐं हिन ज़मीन ते जेको आहे प्राइवेट जेके बिल्डर आहिनि उन्हनि खे हिन इदारे में आणे ऐं हिन ज़मीन जेका अरबों रुपए जी आहे, जेको अरबों मालियत जी आहे, जेको ऑटोबान मेन ऑटोबान ते आहे, ऑटोबान टावर जे बिल्कुलु अपोज़िट आहे, उन ज़मीन खे हड़प करण लाइ हिन ज़मीन खे प्राइवेट कयो पियो वञे, हिन पूरी हॉस्पिटल खे प्राइवेट कयो पियो वञे। असां बार बार एहतजाज करे CM साहब के ऐं मिनिस्टर हेल्थ के ऐं ॿियनि जेके बि पाकिस्तान जा अदलिया जा इदारा आहिनि उन्हनि खे असां दान ॾिनी आहे कि खुदारा हिन अस्पताल खे बचायो वञे। ही तारीख़ी अस्पताल आहे, हिन खे हींअर ही अस्पताल हेरिटेज में आहे, तारीख़ी विरसे में आहे, इन विरसे के जेको आहे बचायो वञे महिरबानी करे। ऐं हिन अस्पताल जे मथां करप्शन वॾी करप्शन करण जी ऐं ज़मीन खे हड़प करण लाइ हिकिड़ो प्राइवेट माण्हू आणे ऐं पंहिंजा मक़ासिद हासिल करणा हुआ, जंहिंजे अदलिया जे डप खां हिननि जेको आहे हिकिड़ी बोर्ड ऑफ गवर्नर्स ठाहियो, जेको ही लेटर तव्हांजे साम्हूं आहे। हिननि हींअर हिन में मिनिस्टर हेल्थ के हिननि जेको आहे त चेयरमैन कयो आहे, हिननि सेक्रेटरी हेल्थ के मेंबर कयो आहे, करीम ख्वाजा जेको साबिक़ा सेनेटर आहे उन खे जेको आहे हिननि मेंबर कयो आहे, हिननि लम्स जे VC के मेंबर कयो आहे, जेको उते जो VC आहे। हिननि सिंध यूनिवर्सिटी जे जेको आहे VC के हिननि मेंबर कयो आहे, हिन में कमिश्नर हैदराबाद के हिननि मेंबर कयो आहे। हिननि इरफान कुरैशी जे नाले हिकिड़ो बिल्डर आहे, जेको आरिफ बिल्डर जो पंहिंजो पुटु आहे, उन खे हिननि जेको आहे त हिननि मेंबर कयो आहे। उन खां पोइ ॿिया मेंबर ठाहे ऐं हिननि अदलिया खे जेको आहे त कंडम ऑफ कोर्ट में ही विया पिए उन्हनि खे बचाइण लाइ, उन्हनि जे बचाव लाइ हिननि जेको आहे ही जाली हिकिड़ो लेटर ठाहे, हिकिड़ो फर्दी लेटर ठाहे हिन अस्पताल खे विकिणण जो इरादो कयो आहे। असां हिन खे पुरज़ोर हिननि जी मुज़म्मत था करियूं, हिन खे कंडम था करियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं अली सगी दश्ती सरसीजे यूनिट जनरल सेक्रेटरी 041 ही बयान रखां थो। जीअं त असांजो सर ख्वाजी जहांगीर जे नाले सां ही इदारो आहे, पंहिंजे प्राइवेट कयो थो वञे पियो। ऐं असांजी कोशिशि इहा ई आहे जेका आवाम जेके ग़रीब तबिको हिते अचे थो पियो उन्हनि खे रिलीफ मिले। असां मुलाज़िम माण्हू आहियूं ऐं 350 एम्प्लॉई आहे हिते, डॉक्टर, नर्सिस, फार्मासिस्ट, पैरामेडिकल स्टाफ। इंतहाई तकलीफ़ जी ॻाल्हि आहे, जेको बेनिफिट जेको मेन शइ आहे उहो ग़रीब आवाम खे मिले थो, उनमें एम्प्लॉय खे बि तकलीफ़ थींदी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ही प्राइवेट थींदो, हिन जी बिल्डर माफ़िया जी नज़र आहे प्रॉपर्टी ते। ही 150 सालनि खां जेका ट्रस्ट में ज़मीन आहे हुन ते सभु कंहिंजी नज़र आहे। असां CM सिंध ऐं जेके वस वारा इदारा आहिनि, जेके बि ट्रस्ट आहिनि, जेके बि वस वारनि खे अपील था कयूं त हिन शइ खे रोकियो वञे।
इंतहाई जेका तकलीफ़ थींदी ग़रीब आवाम खे थींदी। वरी बि असां अपील था कयूं ऐं पुरज़ोर मज़म्मत था कयूं 041 जे प्लेटफॉर्म ते असां पंहिंजी स्ट्राइक जो हक़ रखूं था। असां आवाज़ अॻु बि उथारियो आहे, हींअर बि उथारियूं था, आईंदा बि उथारींदा रहंदासीं। असां में जेतिरो साह आहे असां हलंदा रहंदासीं। इंतहाई ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे, जेको ग़रीबनि खे रिलीफ न मिलंदो उन में तकलीफ़ असांखे थींदी। जेको ग़रीब माण्हू बलूचिस्तान सरहद कुर्छ मां माण्हू हिते अचे थो, जंहिंखे लॉब हासिलु थिए थी, बेनिफिट हासिलु थिए थो, इन लाइ इंतहाई जेका आहे असां वरी बि पुरज़ोर अपील था कयूं त हिन खे बचायो वञे, माफ़िया खां बचायो वञे।